ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, हे कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दर ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे अध्याय 15 जे बे भाग में ॾिठो तो श्री श्याम सुंदर जी उद्धव जी के 18 सिद्धियुनि जो ज्ञान ॿुधाइण खां पोइ उन्हनि सिद्धियुनि खे हासिल करण जा रस्ता पिणु ॿुधाइनि था, लेकिन आख़िर में चवनि था त मुंहिंजे भक्तनि जे साम्हूं उहे सभु ई सिद्धियूं हथ जोड़े बीहनि थियूं, लेकिन वॾा त उहे आहिनि जेके उन्हनि सिद्धियुनि जे चकरनि में न फासी मुंहिंजे ध्यान ऐं भक्तिअ में लीन रहनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जो अध्याय 16 शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे उद्धव के श्री कृष्ण भगवान जो मुख्य ज्ञान भगवत गीता जो ॾियण। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, श्री उद्धव जी सिद्धियुनि जो हाल त्रिभुवन पतिअ खां पुछियो त हे दीनानाथ, तव्हां देवताउनि ऐं वणनि वग़ैरह में किथे किथे विराजो था। श्री कृष्ण जी चयो त हे उद्धव, जंहिं वक़्तु महाभारत थियण वास्ते 18 खोरियूं कुरुक्षेत्र में अची गॾु थिया हुआ, तॾहिं उते युद्ध भूमिअ में अर्जुन, द्रोणाचार्य ऐं भीष्म पितामह वग़ैरह पंहिंजे गुरु ऐं कुटुंब वारनि खे दुर्योधन जी तरफ़ ॾिसी युद्ध करणु क़बूल न कई। उन वक़्तु मूं थोरी महिमा पंहिंजी अर्जुन खे ॿुधाई, विराट रूप उन खे ॾेखारियो ऐं उन जो मोह छॾाए महाभारत करायो हो। सो हाल तोखे ॿुधायां थो। जेको माण्हू अज्ञान जे वस थी सभिनी जीवन में मुंहिंजो प्रकाश नथो ॾिसे त उन्हनि जायुनि में जिन जो नालो मां चवां थो तिन में ज़रूरु मुंहिंजो चमत्कार सम्झणु घुरिजे। सभिनी जीवन में आत्मा बोलत पुरुष मां आहियां। अॻियारी पछारी ऐं विच सभिनी जो मूंखे ॼाणणु घुरिजे। सूर्य देवता 12 कलाऊं थी हर महीने में हू पंहिंजी नए रूप सां प्रकाश करे थो। उनमें विष्णु नाले सूरज ऐं 49 पवननि में मरीच नाले हवा ऐं तारा गुणनि में चंद्रमा ऐं 4 वेदनि में श्याम वेद, देवताउनि में ब्रह्मा, इंद्र, वरुण, कुबेर, स्वाम, कार्तिक ऐं जमराज, 11 रुद्रनि में शंकर नाले महादेव, 5 तत्वनि में अग्नि, पहाड़नि में सुमेव, गायनि में कामधेनु गऊ, देवन पितरनि में अर्जुमा नाले पित्र, प्रजापतियुनि में दक्ष प्रजापति ऐं 4 वर्णनि में ब्राह्मण ऐं 4 आश्रमनि में सन्यासी, नदियुनि में गंगा, रागनि में दीपक, दातनि में सोन, हाथियुनि में एरावत हाथी, गौरनि में अक्षयशर्वा नाले गौरव, यज्ञनि में ज्ञान यज्ञ, पुरोहितनि में विशिष्ट मुनि, स्त्रियुनि में सत्य रूपा, राज ऋषियुनि में स्वयंभू मनु, जुगनि में सतजुग, सेवकनि में हनुमान, कथा वाचींदरनि में वेदव्यास, दान ॾींदरनि में राजा बलि, रत्ननि में कौस्तुभ्य मणि, गाहनि में डब, 5 रत्ननि में घी, 10 इंद्रियनि में 11 मन,
नवन गिरन में बृहस्पति, रखेश्वरन में बरगु रखेश्वर, मंत्रन में ओमकार, वणन में पिपर, देव रखेश्वरन में नारद मुनि, संत कुमार ऐं वैष्णवन में कपिल देव, सतन समुंडन में खीर समुंड, आदमियन में राजा, नागन में शीश नाग, सपन में वासिंग, दैतन में प्रहलाद भक्त, मिरन यानी के पशुअन में सिंह, पखियन में गरुड़, शूर वीरन में परशुराम, वेद ऐं शास्त्र में गायत्री, 12 महीनन में आखार, रुतियन में बसंत रुत, गुलन में गुलाब, सच ॻाल्हाईंदड़न में सच्चाई, गंधर्वन में विश्वा बस नाले गंधर्व, अप्सराइन में पूरब जति नाले अप्सरा, पंजन पांडुवन में अर्जुन, विद्या ज्ञानंदरन में शंकर आचार्य ऐं यदुवंशियन में वासुदेव मां आया। उहो कम जंहिं में आदमी औलाद पैदा थियण वास्ते इरादो करे पंहिंजो स्त्रीअ सां भोग करे थो, मूंखे सम्झणु घुरिजे। जेके माण्हू पंहिंजी वॾाईअ जी चाहना रखी ज्ञान सां चङो कमु कनि था, उहा इच्छा ऐं ज्ञान मां ई आहियां। जेके छल जूं ॻाल्हियूं आहिनि, तिन सभिनीअ मां वधीक जुवा ऐं माया रूपी लक्ष्मी मां आहियां। सभिनी जीवन जी पार मां ई आहियां। मुंहिंजी शक्तिअ खां सवाइ को बि जीव घुमण फिरण जी सुमर्थी नथो रखे। जेकॾहिं को बाहि त वारनि जूं तुंदूं, आकाश जा तारा ऐं बरसाति जूं बूंदूं ॻणे, पर हू मुंहिंजे रूपनि जो शुमार करे नथो सघे। हे उद्धव, संसार जी उत्पत्ति, पालना ऐं नास मुंहिंजे भेद ऐं महिमा खे ॼाणणु ॾाढो कठिन आहे। संसारी माण्हू अनाज ऐं घी वग़ैरह अगन में हवन कनि था। तिन जे करण खां ईअं चङो आहे त पंहिंजी ख्वाहिशनि खे जे काम, क्रोध, लोभ ऐं मोह जे वस थी बुरनि कर्मनि पासे डोरनि था, तिन खे ज्ञान रूपी अग्नीअ में जलाए छॾे। ज्ञानी उनखे चवणु घुरिजे जो पंहिंजे मन खे हिकिड़ी जाइ ते विहारे वेठो रहे, दर बदर घुमी पंहिंजी बेक़दरी न कराहे। घणनि पैसनि रखंदड़नि खे दौलतमंद न ॼाणी, मुंहिंजी भक्ति ऐं प्रीत रखंदड़ खे उन दौलतमंद खां वधीक धनवान सम्झणु वाजिबु आहे। जेके माण्हू लड़ाईअ जे मैदान में बाणनि ऐं तलवारनि वग़ैरह जा धक सही घणई लड़ाई कनि था, तिन खे शूरवीर सम्झणु अजायो आहे। पहलवान उन्हनि खे सम्झणु घुरिजे जो काम, क्रोध, लोभ ऐं मोह ऐं पंहिंजी इंद्रियनि ऐं मन जहिड़े वॾे दुश्मन खे जीते उन्हनि जे वस न थिए। हे उद्धव, मां तोखे पंहिंजो भगत ॼाणी थोरो हाल ॿुधायो। तूं पंहिंजो मन ऐं इंद्रियनि खे वस में रखी मुंहिंजो ध्यानु कंदो रहो त 18 ई सिद्धियूं तो वटि हमेशह हाज़िर रहंदियूं। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11हें स्कंद जो अध्याय 16 संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।